ॾिसीजे मौज सां मचंदो, भरे भाकुर खणी मिलंदो, इज़त महिमान खे ॾींदो त सम्झो पक सिंधी आहे। अचो त तव्हां सभिनी खे इज़त ॾियण लाइ सुहिणा सिंधी पुणे डॉक्टर पीताम्बर पीटर दलवाणी साहब अध्यक्ष ऐं दादा दत्तुक शाह साहब जेके अध्यक्ष आहिनि अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जा तयार आहिनि 27 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन ही वीडियो ठाहे रहियो आहे। इंटरनेशनल सम्मेलन जी पूरी जानकारी ॾियण लाइ त तव्हां सभिनी सां अर्ज़ु आहे ॿुधो पोइ शेयर पहिरीं कयो त पूरे विश्व पूरे मुल्क में ॻाल्हि पहुची वञे कि सिंधियत जी सुहिणी जोत भारत भूमि पावन भूमि 27 इंटरनेशनल सम्मेलन हितां थी रहियो आहे पुणे जी उन पावन धरती तां। पुणे जी पावन धरती मां इन करे थो चवां असांजे प्यारे दादा साधू वासवाणी साहब जी पावन धरती, असांजे प्यारे दादा जशन वासवाणी साहब जी हिन पावन धरतीअ मां सिंधियत जी उहा जोत जगंदी। साईं हिन में कलाकारनि खे त घुरायो वियो आहे, डेलीगेट्स खे घुरायो वियो आहे, NRI सिंधीस अची रहिया आहिनि। न केवल हिन महायज्ञ में आहुति भारत शहर शहर मां कुंड कुंड मां माण्हू ॾेई रहिया आहिनि, पर ऑस्ट्रेलिया मां, अमेरिका मां, यूरोप मां, मलेशिया मां, हांगकांग मां, दुबई मां, जेके शहर जा नाला मूंखे विसरिया आहिनि, जेके शहरनि जा नाला तव्हांखे यादि आहिनि, सभिनी शहरनि मां सुहिणा सिंधी शहदाई अची रहिया आहिनि। त 4, 5, 6 नवंबर संतनि दरवेशनि जी आसीसूं वठे असांजे हज़ूरी रूप साईं साधराम साहब, हज़ूरी रूप साईं कालीराम साहब, गॾोगॾु साईं मोहन लाल जी, असांजा साईं राजेश लाल जी, साईं धीरज लाल जी जे पावन सानिध्य में भेण दीदी कृष्णा कुमारी जी साधू वासवानी मिशन सेंटर जेको असांजो आहे पुणे जो, उतां उनजी आसीसूं ऐं दुआउनि सां हिन प्रोग्राम जो असां पूरी परिकल्पना कई आहे। पाण असांखे आसीसूं ॾियण लाइ हिन कार्यक्रम में हूंदा। 4 नवंबर भारत सरकार जा रक्षा मंत्री मानवारा राजनाथ सिंह साहब जोत ॿारे करे झूलण जी मूर्ति अॻियां जोत ॿारे करे प्रोग्राम जो औपचारिक शुरूआत कंदा ऐं गॾोगॾु उन खां ॿिए ॾींहुं माना 5 नवंबर असां सां गॾु हूंदा महाराष्ट्र सरकार जा उप मुख्यमंत्री भाउ देवेंद्र फडणवीस साहब ऐं क्लोजिंग सेरेमनी में असां सां गॾु हूंदा महाराष्ट्र सरकार जा मुख्यमंत्री मानवारा भाउ एकनाथ शिंदे साहब ऐं गॾोगॾु असांजा सिंधी राजनेता सांसद असांजा भाउ शंकर लालवाणी साहब इंदौर मां असां सां गॾु हूंदा, राज्यसभा सदस्य महेश जेठमलानी साहब असां सां गॾु हूंदा ऐं तंहिंजे अलावा असां राजनीति जी ॻाल्हि हिन में कंदासीं, कीअं असां प्रबल थियूं, सिंधी समाज राजनीति में कीअं अॻियां अचे ऐं कलाकारनि जो कीअं मान थिए। त असां हिकु ॾींहुं डेडिकेट करे रहिया आहियूं। पहिरियों ॾींहुं असां डेडिकेट करे रहिया आहियूं दादा महेश चंद्र साहब खे, ॿियों ॾींहुं असां डेडिकेट करे रहिया आहियूं दादा घनश्याम वासवाणी साहब खे, टियों ॾींहुं असां डेडिकेट करे रहिया आहियूं भेण काजल तंजीरामानी जी खे। इन्हनि जो वॾो योगदान आहे सिंधियत खे अॻियां वधाइण लाइ। कलाकारनि जे मान में सुहिणो प्रोग्राम आहे जंहिंमें बडिंग आर्टिस्ट ऐं स्टेब्लिश आर्टिस्ट उन्हनि जे मान सम्मान में ॻाईंदा ऐं गॾोगॾु हिन प्रोग्राम जो संचालन करण लाइ सुहिणा संचालन करता आहिनि। मां पाण हिन पिण में हिकिड़ो नंढिड़ो माण्हू रहंदुमि, पर वॾा जेके नाला आहिनि ज़रूरु मां हिन मंच तां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि। असां सां गॾु मिस इंडिया सिमरन आहूजा जी हूंदी, गॾोगॾु भोपाल मां भेण कविता इसरानी जी असां सां गॾु हूंदी, मिस इंडिया सुमन चेलानी जी असां सां गॾु हूंदी, कृष्ण नामनानी साहब असां सां गॾु हूंदा, कविता बोधानी जी असां सां गॾु हूंदी। असां सभु मिली करे तव्हांखे पूरो विंदराईंदासीं। त दर्शको अगरि तव्हांजे मन में हुजे कि हिते छा थियण वारो आहे त मां तव्हांखे ॿुधायां। हिकु पासे थी सघे थो डीजे जी धमक जो आवाज़ वॾो हुजे, पर ॿिए पासे असांजे सुहिणी सिंधी भगत सिंधी लोक नृत्य जेकी घुंघरूअ जी छनकार हूंदी उहा उन खां वधीक तेज़ हूंदी। असां हिते सिंधी कल्चर जी ॻाल्हि करण वारा आहियूं, पंहिंजे पाण खे पंहिंजी सभ्यता खे कीअं बचायूं हिन जी ॻाल्हि करण वारा आहियूं। त हिकु दफ़ो वरी मां तव्हांखां निमाणो अर्ज़ु थो कयां कि महिरबानी करे जिन डेलीगेट्स हिते अची विया आहिनि उन्हनि जो स्वागत आहे, न त घर मां वेही करे पूरो मौजू माणियो। ही पंहिंजे पाण में हिकिड़ो ऐतिहासिक सम्मेलन आहे। मां हिकु दफ़ो वरी वाधायूं थो ॾियां डॉक्टर पीताम्बर पीटर दलवाणी साहब जेके अध्यक्ष आहिनि सुहिणा सिंधी पुणे जा, ऐं गॾोगॾु दत्तुक शाह साहब के जेके अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जा अध्यक्ष आहिनि। कि सुहिणो आयोजन आहे, अचो त तव्हां सभिनी खे विंदरायूं ऐं सिंधियत जी इहा सुहिणी जोत जगायूं। महिरबानी करे हीअ वीडियो शेयर कयो, पूरे मुल्क में पूरे हिंदुस्तान ऐं हिंदुस्तान खां ॿाहिरि पहुचाए छॾियो। पतो पए कि भारत में हीउ सुहिणो सिंधियत जो प्रोग्राम थी रहियो आहे 27 इंटरनेशनल सम्मेलन। तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो वरी वाधायूं वाधायूं वाधायूं। ऐं हा, सिंधी मैट्रिमोनी सिंधी मिटी माइटीअ जो बि हिते सुहिणो प्रोग्राम रखियो आहे, त ज़रूरु अचो ऐं पूरो मौजू माणियो। जय झूलेलाल।